भला जेको सिंधु नगर में जायुनि ॾारण जो केस थियो हो उन जो ख़ैर हाणे उन में त कुझु असांजे सिंधियुनि जी बि अॼु थोरी ग़लती हुई पर अहिड़ी ग़लती न हुई जो उन जा सिंधियुनि जा हज़ारे जॻहियूं चयूं त ड्राईंदासीं ऐं लख माण्हुनि खे रेफ्यूजी बणाईंदासीं वरी सो तंहिंजे करे हाई कोर्ट मां बि कुझु असांखे मिली सुठो फ़ैसिलो मिलियो ऐं पोइ सरकार बि ॾिठो त सरकार ते बि पॉलिटिकल प्रेशर जेको हलियो डेमोक्रेटिक प्रेशर लेजिटिमेट प्रेशर हलियो उन में सम्झाऊं त हीउ सिंधियुनि जो जेको केस आहे सो मॉरली ठीकु आहे बिल्कुलु तंहिंजे करे उहा बि भॻवान कयो त रखिजी आई ॻाल्हि ऐं उन खां पोइ हू जेको ॿियो केस हो सिंध लफ़्ज़ नेशनल एंथम मां कढण जो हा इहे त पागल माण्हू आहिनि हिंदुस्तान में हाणे ॾिसो तव्हांजी कहिड़ी ॿिली मारी आहे असां जो चओ था त सिंधीअ खे हुतां एथ शेड्यूल मां कढो या सिंधीअ खे नेशनल एंथम मां सिंध जो नालो कढी छॾियो पोइ उनखे त जजनि तमामु वॾी उन्हनि खे अटैक कई जजनि उनखे कॉस्ट विधाऊं उन्हनि ते ॾंढ विधाऊं दादा भला ही जेके सिंधी हर खेत्र में हेतिरो अॻिते आहियूं असीं पोइ पॉलिटिक्स में भला तव्हांजो छा ख़्यालु आहे असां सिंधियुनि खे पॉलिटिक्स में अचणु घुरिजे या छा कजे भले अचनि जेकॾहिं एतिरा लोकप्रिय थियनि जो तव्हांखे वोट मिलनि बाक़ी तव्हांजे लाइ रिज़र्वेशन थिए या नई स्टेट हाणे ठहे इहे अॼायूं ॻाल्हियूं आहिनि रिज़र्वेशन थींदी कान सिंधियुनि लाइ ऐं न थियणु खपे छो जो कॉन्स्टिट्यूशन जी बरख़िलाफ़ सही था चओ ऐं जेकॾहिं न इहे सिंधियुनि खे कुझु मिलंदो अहिड़े नमूने जो त सिंधी पाण में विड़ी जेका थोरी घणी यूनिटी आहे उहा घटिजी वेंदी भला इहो ॿुधायो त सिंधी रुॻो मशगूल आहिनि पैसो ठाहिण में न न न इहा थोरी एग्ज़ेजरेटेड स्टेटमेंट आहे सिंधियुनि में बि ग़रीबी आहे सिंधियुनि में बि शराफ़त आहे ऐं हेॾा सारा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स हॉस्पिटल्स ठहिया आहिनि इहे सभु इहो क्रिटिसिज़म जेको आहे सो 90% अनजस्टिफाइड आहे हाणे ईअं आहे त पोइ असांजा सिंधी शाहूकार बि उधार दिलि न आहिनि एतिरा जेतिरा थियणु खपनि पर तंहिंजी माना ईअं न आहे त संदसि रुॻो हिकिड़ो ई मक़सदु आहे त पैसा ठाहियूं इहा सॼे असांजे कम्यूनिटीअ जी बेइज़ती आहे भला ही किताब तव्हां कॾहिं लिखियो ऐं छा बाबति आहे हीउ जेको किताबु आहे दिस इज़ अ कलेक्शन ऑफ माई आर्टिकल्स which have appeared during the last 10-15 years ऐं जेके इम्पॉर्टेंट आर्टिकल्स आहिनि इन में हिकिड़ी आर्टिकल सिंधियुनि ते बि अथव सिंधी बाबति आर्टिकल्स आहिनि आयो वीचारे किताब जेको थी त मनमोहन रिलीज़ कयो प्रेसिडेंट मनमोहन प्राइम मिनिस्टर ने ऐं छा चयईं पंहिंजे स्पीच में चयईं त राम असांजो नेशनल ट्रेजर आहे असांखे सचमुच तव्हां ते फ़ख़्रु आहे सो प्राइम मिनिस्टर जी हैसियत में चई वियो आहे इहा उन जी जजमेंट आहे पर पोइ न सिंधियुनि वटि क़दुरु आहे न ॿिए वटि कंहिं क़दुरु आहे असांखे ख़ूब क़दुरु आहे तव्हांजो भला सिंधी ॿोलीअ खे असीं अॻिते कीअं वधायूं उन लाइ असांखे कहिड़ी कोशिशि करणु खपे तो जेको कमु खयो आहे हथ में त चैनल हुजे 24 कलाकनि जी इहो हिकिड़ो वॾो क़दम आहे छो जो जेकॾहिं ताईं इन चैनल खे इंट्रस्टिंग बनायो ऐं सचपच आर्टिस्टिक वैल्यू हुजे इन में एस्थेटिक एलिमेंट हुजे त ॿियनि माण्हुनि खे बि परख थींदी सिंधियुनि जी ऐं सम्झंदा त हीअ सिंधी बि असांजे हिंदुस्तान जे गुलदस्ते में हिकिड़ो ख़ूबसूरत गुल आहिनि तंहिंजे करे असीं ॿियनि जी दिलि बि पाण ॾे छिकींदासीं ऐं इज़त वधंदी प्रेम वधंदो कोऑपरेशन वधंदो and that is the only way to keep Sindhiyat alive and to Sindhis in a happy condition. When we are considered by our neighbors, by our fellow citizens, that they are a useful members of Indian nation. दादा तव्हांजे ख्याल में माण्हू जेके ही पंहिंजी ॿोली विसारीनि पिया सिंधी नथा ॻाल्हाइनि उन्हनि जो छा कजे उनजो इहो ई तरीक़ो आहे ॾिसो न हाणे ॻाल्हि त ईअं आहे त इहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ हैंडीकैप आहे
छो जो ॿार अंग्रेज़ी बि ज़रूरु पढ़नि। अॼुकल्ह जी दुनिया में हिकिड़ी इंटरनेशनल लैंग्वेज ज़रूरु आहे, अंग्रेज़ी हुजे, फ्रेंच हुजे, स्पेनिश हुजे, इहा बि ज़रूरी आहे। ऐं ॿी पंहिंजी जेका नेशनल लैंग्वेज आहे हिंदी, हिंदी या हिंदुस्तानी, हिंदी त जेका अॼुकल्ह आर्टिफिशियल हिंदी ठाहिनि पिया था यूपीअ जे लेबोरेटरी में, उहा त हिंदी न आहे, अलाए छा आहे। ज़बान आहे जेका सचपच इट ग्रोज़ ऑन द टंग, है न। तो इहे त आर्टिफिशियली वेठा ठाहिनि हिकिड़ी ॿोली, ऐं सची जेका हिंदुस्तान जी लैंग्वेज थियणु खपे, दैट इज़ रियल हिंदुस्तानी, विच इज़ द मिक्सचर ऑफ ऑल लैंग्वेजिस, मेनली हिंदी एंड उर्दू, बट ऑल्सो द सदर्न लैंग्वेजिस, उन्हनि खे बि थोरो उन में पंहिंजो नज़र अचे त असांजो इन में कंट्रीब्यूशन आहे नेशनल। इहा लैंग्वेज सिखनि ऐं तंहिंखां पोइ वरी सिंधी लैंग्वेज बि सिखनि। हिकिड़ो त वॾो स्ट्रेन आयो ॿारनि ते, टी लैंग्वेज सिखनि। थ्री लैंग्वेज फार्मूला अॻे ॿियनि बि कयो आहे, ईअं कोन्हे त न आहे, पर तॾहिं बि ॿारनि ते हिकिड़ो स्ट्रेन आहे। ऐं पोइ ॿार ॾिसनि था त भई असांजी सिंधी कतब किथे थी अचे। हा, इहो हिकिड़ो तव्हांखे त कतब तॾहिं ईंदी सिंधी, ऐं इहा सम्झ वेंदी ॿारनि खे जॾहिं उन सिंधी ॿोलीअ मां उनखे लुत्फ़ु मिलंदो। ऐं उहो लुत्फ़ु भला कीअं मिलंदो? उहो लुत्फ़ु इहो मिलंदो, तूं करी वेठी न तूं कमु। तंहिंजी माना त जे सिंधी चैनल ठहंदो त उन मां फ़ाइदो थींदो? फ़ाइदो थियणो आहे, इन में कोई शक न आहे, पर उन जे लाइ सरकार पैसा ॾे न ॾे, सिंधियुनि खे पंहिंजे खीसे में हथु विझी क़ुर्बानी करणु लाज़मी आहे। तव्हां हेतिरा कम कया आहिनि, हेतिरा साल पंहिंजी उमिरि गुज़ारी आहे, हाणे हिन हयातीअ में बाक़ी तव्हांजो को सुपिनो या कमु? का तमन्ना कान्हे। तमन्ना इहा आहे त असांजी क़ौम जेका आहे सा निहाल थिए, प्रॉस्परस थिए, पीस लविंग थिए, को ख़तरे में न हुजे, सभु धर्म जेके आहिनि, मज़हब आहिनि, हिकु थियनि, प्रेम मोहबत में हले कमु। इहो मुंहिंजो ड्रीम इहो आहे। बाक़ी पंहिंजे लाइ मां त रुॻो मृत्युंजय मंत्र जेको आहे सो सुबुह जो मां वेही 60-65 दफ़ा उनखे रिसाइट कंदो आहियां। उन जो मूल मंत्र छा आहे त जेसि ताईं मां ज़िंदगी आहे तेसि ताईं मूंखे सिहत ॾे, पर मरण खां पोइ वरी मूंखे हिते न मोकिलिजे। आई डोंट वांट टू रिटर्न टू दिस सॉरी प्लेनेट। त दादा, तव्हां सां ॻाल्हाए, तव्हां सां मिली असांखे ॾाढी घणी ख़ुशी थी ऐं घणनि नयनि ॻाल्हियुनि बाबति ॼाण पई। तव्हांजी महिरबानी। तुंहिंजी महिरबानी, छो जो मां तुंहिंजे मार्फत अॼु हेतिरनि सिंधियुनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजी महिरबानी। त तव्हां मिलिया असांजे बर्ख वकील, निडर वकील श्री राम जेठमलाणीअ सां। तव्हां हिननि बाबति असांजी वधीक ॼाण ॾिसंदा असांजे इंटरनेट ते, असांजी वेबसाइट ते।